टाइम ॾिनो, छो जो हिते सभिनी खां जेको ॾुखियो कमु आहे उहो आहे टाइम ॾियणु। ऐं तक़रीबन जेको आहे दोस्त टाइम न ॾेई सघंदा आहिनि, न ॾींदा आहिनि, छो जो रोज़ी रोटी बि करणी आहे, घर बि हलाइणा आहिनि, ॿिया कम बि आहिनि। बाक़ी कोई दोस्तनि जीअं ॻाल्हायो त मां इहो चवंदुसि त जंहिं टाइम पार्टीअ जो इजलास आहे, हिन में सभिनी दोस्तनि माशाल्लाह ॻाल्हायो, सभिनी पंहिंजी पंहिंजी दिली ख़्वाहिश हिन पार्टीअ में हिन इजलास में रखी ऐं सभिनी जी जेका सोच हुई उन मुताबिक़ सभिनी पंहिंजो पंहिंजो ॻाल्हायो। सभिनी जी महिरबानी। हाणे मुंहिंजा क़ाबिल एहतराम दोस्त साईं सैयद सजाद अली शाह साहब ॻाल्हि था करियूं, पोइ हुन खां पोइ फाइनेंशियल रिपोर्ट था अचूं त जॾहिं असां भाटी आई या असांजो जेको दोस्त हो, दोस्तनि तां दिलि आज़ादी। मलीर के कारोबारी मरकजी इलाके मेमनगोट में मौजूद अवामी प्रेस क्लब मलीर जो जनरल बॉडी इजलास गुलाम अली गुंदर की सदारत हेठ थियो, जंहिंमें जनरल सेक्रेटरी मंजूर सोलंकी सालियानी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई, जॾहिं त खजानची यूनुस आज़ाद फ्रांस की रिपोर्ट पेश कई, जंहिंखे मुतफ़िका राय से मंजूर कियो वियो। इजलास में चूंडियल बॉडी जो आइनी मुद्दो पूरो थियण ते बॉडी के टोड़े 3 रुकनी ऑर्गेनाइजिंग कमेटी जोड़ी वई, जंहिंमें सीनियर सहाफ़ी एम ज़मान जोखियो के चीफ ऑर्गेनाइज़र मुक़रर कियो वियो, जॾहिं त मेंबरनि में गुलाम अली गुंदर ऐं लतीफ़ बुगियो के चूंडियो वियो, जेके प्रेस क्लब जूं साल 2020-2021 लाइ नयूं चूंडूं आचर 20 दिसंबर ते कराईंदा। अब्दुल लतीफ़ बुगियो, चांदका न्यूज़, मलीर, कराची।